इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहु लहाफ़िज़ून। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। जिस ताईं ही कुरान पढ़ण वारा ऐं पढ़ाइण वारा, कुरान मजीद ॿुधण वारा ऐं ॿुधाइण वारा, ये आलिम ये हाफ़िज़ ये मस्जिदूं ये मदरसा ये वैज़ ये जलसा आहिनि, तेसि ताईं कुरान भी आहे त दुनिया जो जहान भी आहे। छो त दुनिया में सिर्फ़ टे शयूं आहिनि, हिकु ख़ालिक, ॿियो मख़लूक, टीं अहिड़ी शइ आहे जेका न ख़ालिक आहे न मख़लूक। ज़ालिकुम अल्लाहु रब्बुकुम ला इलाहा इल्ला हुवा ख़ालिकु कुल्लि शै। फरमाई तव्हांजो रब, तव्हांजो मालिक, तव्हांजो ख़ालिक सिर्फ़ु अल्लाह, बाक़ी हर शइ मख़लूक आहे। आसमान मखलूक, ज़मीन मखलूक, जन्नत जहन्नम मखलूक, इंसान मखलूक, जिन्न मखलूक, फ़रिश्ता मखलूक, 1,24,000 अंबिया रसूल भी मखलूक। पर आमिना जो लाल हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी मखलूक आहे, ख़ालिक सिर्फ़ु अल्लाह। टी अहिड़ी शइ आहे जेका न ख़ालिक आहे न मखलूक आहे, वो अल्लाह जो कुरान आहे, जेको न ख़ालिक आहे न मखलूक आहे, बल्कि ही कुरान रब जी सिफ़त है, रब जो कलाम। अल्लाह ताला पंहिंजे सिफ़तुनि सां हुयो, अल्लाह ताला आहे, अल्लाह ताला बाक़ी रहंदो। तो कुरान भी हुयो, कुरान आहे, कुरान क़यामत ताईं बाक़ी रहंदो। हूअं भी उसूल आहे त जंहिं शइ जी निस्बत अल्लाह ॾे थींदी आहे, अल्लाह उन जी हिफ़ाज़त कंदो आहे। जीअं बैतुल्लाह माना अल्लाह जो घर, बैत जी निस्बत अल्लाह ॾे आहे। अल्लाह पंहिंजे घर जी हिफ़ाज़त कई आहे न कई? अबरा बादशाह हाथियुनि जो लश्कर काए आयो बैतुल्लाह खे ढाहण जे लाइ। मिना ऐं अरफ़ात जे विच में हिकिड़ी वादी आहे मुहस्सब, इते अची अबरा जो लश्कर बीठो। साईं जन जे ॾाॾे ख़्वाजा अब्दुल मुतलिब जा उठ पिया चढ़नि, अबरा जे फ़ौजनि जो उठ ॿधा। अबरा बादशाह चयो जेको बैतुल्लाह जो मुतवली आहे उहो हाज़िर थिए, उन सां ॻाल्हियूं थींदियूं। उन वक़्त में बैतुल्लाह जो मुतवली साईं जन जो ॾाॾो ख़्वाजा अब्दुल मुतलिब हुयो, वॾो कदावर, हसीन, जमील, रोब ताब वारो माण्हू। रिवायत में अचे तो जब अब्दुल मुतलिब अबरा जे साम्हूं आयो तो उन ते एॾो रोब थी वियो जो इस्तक़बाल में उथी बीठो। अबरा बादशाह चयो जनाब, असांजो मक़सदु मके जे माण्हुनि सां जहिड़ो न आहे, मके जे अवाम सां असांजी दुश्मनी न आहे, असांजो जहिड़ो बैतुल्लाह सां आहे। बैतुल्लाह ड्राहे असां वापसि यमन हलिया वेंदासीं। रुकावट बणिबो तव्हां त पोइ तव्हां सां जहिड़ो। तो ख़्वाजा अब्दुल मुतलिब फरमायो जनाब तव्हांजे फ़ौजनि मुंहिंजा उठ ॿधा आहिनि, महिरबानी कयो असांखे पंहिंजा उठ वापसि कयो। त अबरा हैरान थी वियो, ही बैतुल्लाह जो मुतवली, इनखे बैतुल्लाह जो फ़िक्र कोन्हे, इनखे उठनि जो फ़िक्र आहे। तो
उन वक़्त में जनाब ख्वाजा अब्दुल मुतलिब अबरा बादशाह के जेके लफ़्ज़ चया उहे सोन जे पाणी जे लिखण जे क़ाबिल आहिनि। ख्वाजा अब्दुल मुतलिब फरमायो जनाब इन्हनि उठनि जो मालिक मां हा, तंहिंजे करे मुंहिंजी ज़िम्मेवारी आहे त मां पंहिंजे उठनि खे छॾायां, बाक़ी हिन बैतुल्ला जो मालिक मां न आहियां, बैतुल्ला जो मालिक असांजो अल्लाह आहे। रब पंहिंजे घर जी हिफ़ाज़त पाण कंदो। ॿुधायो मुसलमानो, रब पंहिंजे घर जी हिफ़ाज़त कई या न कई? फरमाई अलम तर कैफ़ फ़अल रब्बुक बिअस्हाबिल फ़ील अलम यजअल कैदहुम फ़ी तज़लील वअरसल अलैहिम तयरन अबाबील तरमीहिम बिहिजारतिम मिन सिज्जील फजअलहुम कअस्फिम मअकूल। फरमाई जना अबरा बादशाह हाथियुनि जो लश्कर काए आयो बैतुल्ला खे ढाहण जे लाइ। रब फरमायो पोइ हुन जे मुक़ाबले जे लाइ मां रब पाण हेठि लही कोन आयुसि। का फ़रिश्तनि जी तरबियत याफ़्त फ़ौज हुन जे मुक़ाबले जे लाइ न आई। या अल्लाह भला कहिड़ो तुंहिंजो लश्कर हो। अल्लाह से फरमायो वमा यालमु जुनूद रब्बिक इल्ला हू वमा हिय इल्ला ज़िक्रा लिल बशर। रब फरमायो मुंहिंजो हिकिड़ो लश्कर कोन अथव, हज़ारे मां ख़ुदा जा लश्कर अथव। आसमान मुंहिंजो लश्कर, ज़मीन मुंहिंजो लश्कर, हवा ऐं तूफ़ान बि मुंहिंजो लश्कर अथव, ॿोॾ ऐं सैलाब बि मुंहिंजो लश्कर अथव, बाहि बि मुंहिंजो लश्कर अथव, दरिया ऐं समुंदर बि मुंहिंजो लश्कर अथव, कीवलियूं माकोड़ा बि मुंहिंजो लश्कर अथव, मच्छर बि मुंहिंजो लश्कर अथव। वमा यालमु जुनूद रब्बिक इल्ला हू। रब फरमायो मुंहिंजी हिकिड़ी फ़ौज कान अथव, हज़ारे मां रब जूं फ़ौजूं आहिनि, तव्हां कहिड़ी फ़ौज जो मुक़ाबिलो कंदो? मां पंहिंजे फ़ौजुनि खे पाण थो ॼाणा, तव्हांखे कोई पतो न आहे। या अल्लाह भला उन ताक़तवर फ़ौज जे मुक़ाबले जे लाइ कहिड़ो तुंहिंजो लश्कर आयो? अल्लाह से फरमायो व अरसल अलैहिम तयरन अबाबील। फरमायो उन्हें अबरा जी ताक़तवर फ़ौज, हाथियुनि वारी फ़ौज जे मुक़ाबले जे लाइ मां रब जे को लश्कर मोकिलियो हो, नंढड़नि पखियुनि जो लश्कर हो। झिरकी जेतिरा नंढड़ा पखी आहे। या अल्लाह भला उन्हनि वटि गोरी मिसाइल हुयो, जेतिरी जूं उन्हनि वटि गोलियूं हूं। फरमाइनन तरमीहिम बिहिजारतिम मिन सिज्जील। दाल जे चणे जेतिरियूं नंढड़ियूं पथरियूं खणी आया। ॿ चंबनि में हिकिड़ी चोंब में उहे पथरियूं उन्हनि पखियुनि उछलायूं। हिकिड़ी बि पथरी निशाने खां गुस्से कान भई। जंहिं बि फ़ौजीअ जे मथे ते उहा पथरी किरे भई, उन फ़ौजी खे किरास करे, हाथी खे किरास करे वञी ज़मीन में सुराख़ पई करे। उन ई वक़्त में उहो फ़ौजी हाथी समेत फाटी ज़रा ज़रा भॼी पियो वञे। फजअलहुम कअस्फिम मअकूल। फरमाई मां इहे करे छॾियो मान जीअं ओलड़ गाहु हुजे। ॿुधायो रब पंहिंजे घर जी हिफ़ाज़त कई या न कई? रसूलुल्लाह माना अल्लाह जो रसूल। रसूल जी निस्बत बि अल्लाह ॾे अथव। जीअं बैतुल्ला जी रब हिफ़ाज़त कई आहे, ईअं रसूलुल्लाह जी बि रब हिफ़ाज़त कई। सभु मके जा सरदार तरारूं खणी अचे बैत नबूवत जे ॿाहिरां बीठा। फ़ैसिलो कयूं त बसि मोहम्मद मुस्तफ़ा खे माज़ अल्लाह क़त्ल कंदासीं। अल्लाह से फरमायो मुंहिंजा महबूब तूं ॿाहिरि निकिर। या अल्लाह मां किथों निकिरां, गिराट जेतिरी बि जाइ ख़ाली न आहे। अल्लाह से फरमा मुंहिंजा सोना मां रब तोसां गॾु हाँ। पथरियुनि जी मुठ उछला।
वमा रमईत इज़ रमईत वलाकिन अल्लाह रमा। रब फरमायो पत्थरनि जी मुठो चलाइण तुंहिंजो कमु आहे। इन्हनि पत्थरनि खे तराई करे तुंहिंजे दुश्मननि जे अखियुनि खे अंधो बना तुंहिंजे वार जी हिफ़ाज़त करण मां रब जो कमु। वल्लाहु यासिमुक मिनन्नास। मुंहिंजा सोना तोखे गार्ड रखण जी इजाज़त कान्हे का, तोखे पहरेदार रखण जी इजाज़त कान्हे का। तूं अकेलो मैदान में निकिरी पओ, तुंहिंजी हिफ़ाज़त करण वारो मां रब पाण। ॿुधायो अल्लाह पंहिंजे रसूल जी हिफ़ाज़त कई या न कई? वलीउल्लाह, वलीअ जी निस्बत बि अल्लाह ॾिठा, माना अल्लाह जो दोस्त। जीअं बैतुल्लाह जी रब हिफ़ाज़त कई आहे, जीअं रसूलुल्लाह जी रब हिफ़ाज़त कई आहे, बेराज कॉलोनी जा मुस्लमानो ईअं रब पंहिंजे दोस्तनि जी बि हिफ़ाज़त कंदो अथव। हा त मां तोखे क़ुर मजीद जे रोशनी में रब जे दोस्तनि जो हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां। दकियानूस हिकिड़ो ज़ालिम बादशाह हुयो, सॼी दुनिया ते हुनजी हुकूमत। हिकिड़े पासे ॾांहुं बुत बीहारियईं, ॿिए पासे ॾांहुं बाहि जो मच्छू ॿारायईं। पूरे मुल्क में ऐलान कई, जेको मुंहिंजो सजदो कंदो, मुंहिंजे बुत जो सजदो कंदो, उनखे जहिड़े बाहि में जलाईंदुसि। उनखे नौकिरी मिलंदी, उनखे उहिदा मिलंदा, उनखे पैसा मिलंदा। जेको मुंहिंजो ऐं मुंहिंजे बुत जो सजदो न कंदो, उनखे बाहि में साड़ींदुसि। ऐं यादि रखो मुस्लमानो, इन्न लिकुल्लि फ़िरऔन मूसा। जिथे बातिल फ़िरऔन जी सूरत में ईंदो आहे, उते हक़ हज़रत मूसा जी सूरत में ईंदो। बातिल निमरूद जी सूरत में साम्हूं ईंदो त हक़ हज़रत इब्राहिम जी सूरत में साम्हूं ईंदो। बातिल अबू जहल, अबू लहब, उतबे शैबे जी सूरत में साम्हूं ईंदो त हक़ मोहम्मद मुस्तफ़ा जी सूरत में साम्हूं ईंदो। बातिल जेकॾहिं बिदअत, राफ़िज़ियत, क़ादियानियत, सरमाएदाराना निज़ाम जे सूरत में साम्हूं ईंदो त हक़ इंशाअल्लाह उलमा, हक़ उलमा देवबंद, जमियत उलमा इस्लाम जी सूरत में साम्हूं ईंदो। सब वॾा वॾा नवाब, सरदार, ख़ान, बादशाह जो बि सजदो पिया कनि त बुत जो बि सजदो पिया कनि। क़ुरान तो फरमा इन्नहुम फित्यतुन, उते चंद नौजवान हा। फित्यत माना चंद। सयक़ूलून सलासतु राबिउहुम कल्बुहुम। के पिया चवनि टे हुया, चौथों कुतो हो। वयक़ूलून ख़म्सतुन सादिसुहुम कल्बुहुम। के पिया चवनि पंज हा, छहों उन्हनि सां कुतो बि हुयो। वयक़ूलून सबअतुन वसामिनुहुम कल्बुहुम। के पिया चवनि सत हुया, अठों कुतो हो। बहरहाल चार या पंज या छह या सत। आमनू बिरब्बिहिम, पंहिंजे रब सां वाइदो कयूं, या अल्लाह असां पंहिंजी जान कुर्बान कंदासीं, पर तोखां सवाइ ॿिए जे आॾो न झुकंदासीं। वरबतना अला कुलूबिहिम, रब फरमायो उन्हनि जे दिलनि खे असां मज़बूत कयोसीं। इज़ क़ामू, बीठा, सभु माण्हू झुकनि पिया। सत नौजवान बीठा। बादशाह चवनि मुंहिंजो सजदो छो था कयो? उन्हनि नौजवाननि चयो फ़क़ालू रब्बुना व रब्बुस समावाति वल अर्ज़। बादशाह तूं बि असांजो रब न आहीं, तुंहिंजो बुत बि असांजो रब न आहे। असांजो रब उहो आहे जेको आसमाननि जो बि रब त ज़मीन जो बि रब। लन नदउअ मिन दूनिही इलाहा, असां रब खां सवाइ ॿिए जे आॾो कोन। बादशाह चयो ठीकु आहे, सुभाणे ताईं तव्हांखे मोहलत आहे, सोचो। उहे सत ई नौजवान निकिता कि गार में अची वेठा, कुतो बि उन्हनि सां गॾु। वकल्बुहुम बासितुन ज़िराअैहि बिलवसीद। क़ुरान तो फरमायो कुतो बि
उन गार के ॿाहिरों सन में पंहिंजे टंगुनि खे खिंडेड़ वेठो। कुत्तो नेकनि ऐं सालियनि जी सोबत में आयो। कुत्ते नेकनि ऐं सालियनि सां संगत रखी। जिथे नेकनि जो ज़िक्र उते उन कुत्ते जो ज़िक्र। उलमा फरमाइनि था क़यामत जो ॾींहुं थींदो हुयो कुत्तो जेको नेकनि जी सोबत में रहियो, अल्लाह ताला हिन कुत्ते खे हुन बलम बाहुरा बुज़ुर्ग जी सूरत ॾींदुसि। उन जो रूह उन कुत्ते में विझी करे उन कुत्ते खे नेकनि जी सोबत जे करे वञी जन्नत में पहुचाईंदो। ऐं उहो बलम बाहुरा जेको बुज़ुर्ग हो, वॾो बुज़ुर्ग, मुस्तजाब दुआ हो। जेका बि दुआ घुरंदो अल्लाह ताला उन जी दुआ खे क़बूल कंदो हो। ज़ालिम लालच में अची वियो, हुन जी ज़ाल खे पैसा मिलिया, सोन मिलियो। पंहिंजे ज़ाल जे चवण ते मूसा अलैहिस्सलाम जे लाइ बददुआ कई। फमसलुहु कमसलिल कल्ब इन तहमिल अलैहि यल्हस औ तत्रुकुहु यल्हस ज़ालिक मसलुल कौमिल लज़ीना कज़्ज़बू बिआयातिना फक़ुसुसिल क़सस लअल्लहुम यतफ़क्करून। अल्लाह जे नबी जे टक्कर में आयो, सालिहनि सां मुक़ाबिलो कई। उहो बुज़ुर्ग कुत्तो थी वियो। जीअं कुत्तो वेठो हूंदो आहे तॾहिं बि सहकंदो आहे, हलंदो आहे तॾहिं बि सहकंदो आहे। हुन जी ज़ुबान कुत्ते वांगुरु ॿाहिरि निकिरी आयसि। सो महिरबानी कयो, अहिड़ा बुज़ुर्ग न थियो जो नेकनि ऐं सालिहनि सां टक्कर खाओ। अलाह वारनि सां मुक़ाबिलो कंदव, टक्कर खाईंदव, कुत्ता थी वेंदव। तूं ऐं मां कहिड़ा बुज़ुर्ग हो? बलम बावरा त बुज़ुर्ग हो। क़ुरान तो फरमा पाण में मशवरो कयूं त हाणे छा कजे। बादशाह त चयो आहे त सजदो न कंदो त तव्हांखे बाहि में साड़ींदुसि। सतनि नौजवाननि पाण में मशवरो कयो, पंहिंजी जान क़ुर्बान कंदासीं, वतन छॾींदासीं, अबे अम्मा खे छॾींदासीं, पर रब खां सवाइ ॿिए जे आॾो कोन झुकंदासीं। पोइ सुम्ही पिया मशवरो करे, सुम्ही पिया। पोइ उन्हनि खे निंड अची वई। या अल्लाह केतिरो वक़्तु निंड अची वयनि? हिकिड़ी राति, हिकिड़ो ॾींहुं, हफ़्तो या महीनो, साल या 2 साल। फरमाईन वलबिसू फी कहफिहिम 300 सिनीन वज़दादू 9। रब फरमायो मां पंहिंजे दोस्तनि खे निंड ॾेई छॾियमि, पर 309 साल। 309 साल निंड में। 309 सालनि जे अंदरि फरमाई मुंहिंजे दोस्तनि खे बुख बि न लॻी। 309 सालनि जे अंदरि मुंहिंजे दोस्तनि खे उञ बि न लॻी। मुंहिंजे दोस्तनि जा लटा बि मेरा कोन थिया। मुंहिंजे दोस्तनि जा न बि वॾा कोन थिया, उन्हनि जा वार बि वॾा कोन थिया। 309 साल गार में सुता पिया, पर उन्हनि खे थकु बि कोन थियो। अल्लाह से फनुक़ल्लिबुहुम ज़ातल यमीन व ज़ातश शिमाल। फरमाई मां रब उन पंहिंजे दोस्त जे पासनि खे बि तब्दील कंदो रहियसि। कर महिल सॼे पासे सुता पिया, कर महिल खॿे पासे सुता पिया। सुम्मा बासनाहुम। रब फरमायो 309 सालनि खां बाद मां रब उन्हनि खे उथारियो। सुभान अल्लाह। हिन उम्मत खे हिकिड़ो मसइलो सम्झाइण जे लाइ रब खे पतो हुयो त आख़िरी ज़माने में अहिड़ा माण्हू पैदा थींदा जेके चवंदा मुंहिंजे मुर्शिद जे मज़ार ते झटकी थी वे त साईंअ खे ख़बर पइजी थी वञे त न रोया मांदी आहे। अहिड़ा माण्हू बि पैदा थींदा जेके चवंदासीं मुंहिंजो मुर्शिद एॾो ख़बरदार आहे, जो मुरीद जे घर में दाल पचंदी आहे, मच्छी पचंदी आहे त साईंअ खे ख़बर पइजी वेंदी आहे। इन्हनि खे मसइलो सम्झाइण जे लाइ रब फरमा सुम्मा बासनाहुम। मां रब पंहिंजे दोस्तनि खे उथारियुमि। लियतसाअलू बैनहुम। रब फरमा हिक ॿिए खां सुवाल कयो त केतिरो वक़्तु हिते गार में टिकिया हो।
माण्हू त चवंदा त वलियनि खे अर्श जी ख़बर पवंदी आहे। तव्हां ॿुधायो केतिरो वक़्तु हिते टिकिया हो? काल काइलुम मिनहुम कम लबिस्तुम। हिकिड़ो हुननि जो अमीर हुयो, पुछा कयनि केतिरो वक़्तु हिन गार में तव्हां रहिया हो? कालू लबिस्ना यौमन औ बाज़ यौम। कंहिं चयो असां ॾींहुं टिकिया आहियूं, कंहिं चयो अधु ॾींहुं टिकिया आहियूं, कंहिं चयो ॾींहं जो हिसो टिकिया आहियूं। हुया बि ख़ुदा जा सचा वली, हुया बि जहिड़ा निंड में सुता पिया, पर उन्हनि खे पतो कोन पियो त असां केतिरो वक़्तु गार में टिकिया आहियूं। मालूम थियो त हर शइ खे ॼाणण वारो हिकिड़ो अलाह अथव। पंहिंजा अक़ीदा बि सही कयो। वइंदहु मफ़ातिहुल ग़ैब ला यअलमुहा इल्ला हू। क़ुरान तुफ़ मां ग़ैब खे ॼाणण वारो हिकिड़ो अलाह अथव। यअलमु मा फिल बर्रि वल बहर। हिन ज़मीन ते इंसान केतिरा, जानवर केतिरा, बकरियूं केतिरियूं, रिढूं केतिरियूं, मेंहूं केतिरियूं, ढगियूं केतिरियूं, गिदड़ केतिरा, लूमड़ केतिरा, शींहं केतिरा, मिरूं केतिरा। क़ुरान थो फरमाए इहो त रब खे पतो अथव, पर हिननि बकरियुनि ऐं रिढुनि मेंहनि ऐं ढगियुनि जानवरनि जे पुठी ते वार केतिरा, इहो बि रब खे पतो अथव। अछा वार केतिरा, कारा वार केतिरा, ॻाढ़ा वार केतिरा, इहो बि अलाह खे पतो अथव। यअलमु मा फिल बर्रि। हिन ज़मीन ते वण केतिरा, बबुरनि जा वण केतिरा, ॿेरनि जा वण केतिरा, लीमनि जा वण केतिरा, नारगियुनि जा वण केतिरा, अंबनि जा वण केतिरा। क़ुरान थो फरमाए इहो त रब खे पतो अथव, पर हिननि लीमनि में लीमा केतिरा, पन केतिरा, नारगियुनि में नारगियूं केतिरियूं, पन केतिरा, बबुरनि में पन केतिरा, पापड़ा केतिरा। क़ुरान थो फरमाए इहो त रब खे पतो अथव, पर वमा तस्कुतु मिन वरक़तिन इल्ला यअलमुहा। जनवरी जे महीने में उतर जी थधि जे करे, हवा जे करे इन्हनि वणनि मां पन किरिया केतिरा, बीठा केतिरा, इहो बि अलाह खे पतो अथव। वला हब्बतिन फी ज़ुलुमातिल अर्ज़ि वला रत्बिन वला याबिस इल्ला फी किताबिम मुबीन। तव्हां ज़मीन में दाणा केतिरा पोखिया, कणिक जा दाणा केतिरा, जुअर जा दाणा केतिरा, बाजरी जा दाणा केतिरा, लूसण जो बेजारो केतिरो, सरिये जो बेजारो केतिरो, भींडियुनि जो बिज केतिरो, तूरियुनि जो बिज केतिरो। क़ुरान थो फरमाए इहो त रब खे पतो अथव, पर हे दाणा ॼावा केतिरा, न ॼावा केतिरा, इहो बि रब खे पतो अथव, पर हे सला सुकल केतिरा, सावा केतिरा, इहो बि रब खे पतो अथव। इन्हनि सभिनी शयुनि खे ॼाणण वारो केरु आहे? हिकिड़ो अलाह। उलमा के बयानात सुनने के लिए हमारे YouTube चैनल अलहम्द को सब्सक्राइब करें और घंटी को दबाकर ऑल पर क्लिक करें ताकि हमारी हर वीडियो की नोटिफिकेशन आपको मिल सके। जज़ाकुमुल्लाहु खैरा।